नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आऊं आहियां अवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन अॼु पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो कराची में अहम इजलास थियो, जंहिंजी सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ ज़रदारी कई। इजलास में जेके हिन वक़्त ताईं ख़बरूं साम्हूं आयूं आहिनि ज़रियनि जे हवाले सां जेके अंदरि ॻाल्हि ॿोल थी आहे, उन में पीपल्स पार्टी जे अक्सरियती मेंबरनि इस्तीफ़ा ॾियण जी मुखालफ़त कई आहे। उन में 2-3 उन्हनि जो अहम जेको आहे तावीलूं आहिनि उहे आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त वक़्त खां अॻु जेकॾहिं असां इस्तीफ़ाऊं ॾिनियूं त हुकूमत अरिड़हीं तरमीम ख़तमु करे सघे थी। उन खां अलावा उन्हनि जो चवणु आहे त इस्तीफ़ा सां सेनेट क़ानूनी माहिर जेके आहिनि पीपल्स पार्टी उन्हनि इहो चयो आहे त इस्तीफ़ा सां सेनेट इलेक्शन ते को बि फ़र्क़ु न पवंदो, उन में रुकावट का पैदा न थींदी। उन दौरान हिकु ॿी ॻाल्हि डिस्कस थी जेका PDM जे अंदरि रिफ्ट हुजण जो या शिकवा शिकायत हुजण खे ज़ाहिर करे पई। डिस्कस इहो थियो त मौलाना फज़लुर रहमान हिकु मक़ामी सियासत जे मामले ते जेकॾहिं बेनज़ीर शहीद जी वरसीअ में शमूलियत न कई त छा असीं उन जे चवण ते पार्लियामेंट मां इस्तीफ़ा ॾेई छॾियूं। हाणे इन समूरी कहाणीअ खां पोइ जेके सवाल पैदा थियनि था मंज़र ते उहे इहे आहिनि त छा पीपल्स पार्टी जो जेको फ़ैसिलो आहे जेको बाज़ार साम्हूं नज़र अची रहियो आहे त इस्तीफ़ाऊं न ॾियण जो उहा PDM जी तहरीक ते केतिरो असरअंदाज़ थी सघे थो। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमन साहब, मुश्ताक मीराणी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, शबीर शर साहब, इज़हार सुमरो साहब ऐं इनाम भट्टी साहब। शुरू कयूं था नसीर मेमन साहब खां। नसीर साहब, जेकॾहिं पीपल्स पार्टी बाज़ाब्ता तौर इहो फ़ैसिलो करे छॾे थी त असांखे इस्तीफ़ाऊं न आहिनि ॾियणियूं ऐं सेनेट इलेक्शन में वञिणो आहे ऐं ज़िमनी चूंड में बि हिसो वठिणो आहे, त PDM जी तहरीक ते इहो केतिरो असरअंदाज़ थींदो? जी, ही जॾहिं फ़ैसिलो थियो हो त उन वक़्त खां ई इहो पंहिंजे प्रोग्राम्स में बि ॻाल्हि ॿोल हिन ते थींदी रही आहे त बाक़ी समूरियुनि पार्टियुनि जे भेट में पीपल्स पार्टी जी सिचुएशन बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। उन जा पॉलिटिकल स्टेक्स मुख़्तलिफ़ आहिनि, तंहिंजे करे उन लाइ शायदि इस्तीफ़ा ॾियणु एतिरो सवलो न हूंदो जेतिरो ॿियनि पार्टीज़ लाइ आहे। इहो असां बार बार हिन ते ॻाल्हायो आहे त हिकिड़े पूरे सूबे जी हुकूमत आहे पीपल्स पार्टी वटि। ॿी ॻाल्हि जेका मूंखे लॻे थो त PDM में जॾहिं इन क़िस्म जो PDM इहो ऐलान कयो इस्तीफ़ाउनि जो त उन जे पुठियां हिकिड़ो शायदि का पॉलिटिकल थाट त हुयो, पर उन जे पुठियां को लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल होमवर्क न थियो। इहो ई सबबु आहे जो जीअं ई इहो ऐलान थियो ऐं उन खां पोइ जेके एनालिसिस साम्हूं आया लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्स जा, त उन्हनि बि इन ॻाल्हि जी निशानदेही कई त इस्तीफ़ान वारो फ़ैसिलो शायदि पॉलिटिकल दबाव वधाइण जे त कमु अची सघे थो, पर जेको PDM जो ख़्यालु हो त इन सां सेनेट जो कोरम टुटी वेंदो, असेंबली जा इजलास न थी सघंदा, सेनेट जूं इलेक्शनूं न थी सघंदियूं या शायदि नंढियूं इलेक्शनूं न थी सघनि, इहो न आहे। कॉन्स्टिट्यूशनल ब्रेकडाउन कोन पियो थियो त इहा मूंखे लॻे थो त PDM इन मामले में जेको प्रॉपर होमवर्क थियणु घुरिजे आहे उहो मिस थियो आहे हुननि खां। त हाणे उन क़िस्म जा वॉइसिस जॾहिं लॉजिकल डिस्कशन थियनि था मीटिंग्स में, ॾिसो जलसनि में हलंदा आहिनि जज़्बात, फ़ैसिला जेके सोची सम्झी थी रहिया हूंदा आहिनि से थींदा आहिनि मीटिंग्स में। त हाणे उते स्टेक्स मुख़्तलिफ़ हुजण जे करे इहे सभु हक़ीक़तूं साम्हूं अचनि पियूं। लास्टली सपोज़ ईअं थिए थो मुंहिंजे ख़्याल आहे त शायदि PDM कंहिं स्टेज ते इहो बि डिसीजन करे सघे थी त हा PDM इन फ़ैसिले खे इंडोर्स त करे थी, पर हर पार्टी पंहिंजे पॉलिटिकल कंटेक्स्ट में पंहिंजा फ़ैसिला करण में आज़ादु हूंदी। मुमकिन आहे कॾहिं विची वाट कढनि त ख़ुदि इहो फ़ैसिलो बि PDM जे मेजर फ़ैसिले जो पार्ट थी सघे, पॉसिबल आहे। पर मुंहिंजो ख़्याल आहे त PDM ईंदड़ ॾींहंनि में इन्हनि शयुनि जे मुख़्तलिफ़ इन फ़ैसिले जे मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स खे ऐं टाइमिंग ज़रूरु डिस्कस कंदी त जीअं हिते पोज़ीशन क्लियर करे सघे। जी, डॉक्टर अयूब शेख साहब, अवां जी कहिड़ी राय आहे? साईं महिरबानी, मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हिकिड़ी ॻाल्हि त इहो त ही हऊ बछायूं हिकिड़ो इस्तीफ़ा वारो, हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी सघे थी। ॿी ॻाल्हि इहा थी सघे थी त जेको असां सभु असांजा पैनलिस्ट उहे इन ॻाल्हि खे बहस कंदा आया आहिनि त घणे में घणो जेकॾहिं लूज़ कंदी त उहो पीपल्स पार्टी कंदी, बाक़ी ॿियनि जा एतिरा स्टेक्स न आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। मूं उन्हनि खे हिकिड़े भेरे चयो, मूंसां ॿ हिकिड़ा MP वेठा पीपल्स पार्टी जा, मूं उन्हनि खे चयो त अव्हां खे जेकॾहिं पंहिंजे स्टेक्स जी ॻणती आहे त पोइ बाक़ी तव्हां क़ुर्बानी छा ॾींदव?
तंहिंते उन्हनि चयो त असां जेकॾहिं असेंबलियुनि में हूंदासीं त ॿेट बचाए सघंदासीं, असेंबलियुनि में हूंदासीं त अरिड़हीं तरमीम बचाए सघंदासीं, असेंबलियुनि में हूंदासीं त हीअ कंदासीं, हीअ कंदासीं, हीअ कंदासीं। पीपल्स पार्टी जी नामाचारी इन बारे में इन नमूने जी न रही आहे जेका ॻाल्हि इन्हनि ॿिनि MPs मूंसां कई। पर मां हिन नमूने थो सोचां त भला इहा ॻाल्हि ग़लति बि त न आहे ऐं वाकई पीपल्स पार्टी जे इस्तीफ़ा ॾेई बि वञे ऐं सॼो ऐवान ख़ाली बि करे वञे ऐं उन खां पोइ हुननि सां उहा साॻी हालत थिए जेका 1985 में जनरल ज़ियाउल उन्हनि सां कई। ऐं शयूं हिते असां वटि आम तौर ते वॾे रुपयनि में हिकिड़ो हल्को छॾण लाइ मरण ताईं तयारु कोन्हे, उते हेॾी सारी पार्टी पंहिंजी असेंबलियूं ख़ाली करे हली वञे ऐं रुॻो इन करे जो हुनखे अलिफ चयो आहे या बे चयो आहे या ते चयो आहे। ॿी ॻाल्हि त इहो जेको इज़हार आहे न, इहो जेको तासिर आहे त जीअं त पीपल्स पार्टी अंदरि वेही इहा ॻाल्हि कई त वाह जी मौलाना तव्हांजी हीअ ॻाल्हि कोन थो मञे त पोइ उन मौलाना जेको तव्हांजी जलसनि में नथो अचे त पोइ अहिड़े मौलाना जी ॻाल्हि मञी असां इस्तीफ़ाऊं छो ॾियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों तसवर बि अना सां भरपूर आहे, ॿियो तसवर बि उनजी जेको रद्द आहे उहो बि अना सां भरपूर आहे। पर हीअ जीअं त ॻाल्हियूं अंदरि थियनि थियूं इन करे पार्टी पंहिंजो पाण में वेही इहो सोचे थी, इन करे इन सोचण में का बि ख़राबी कान्हे, को बि ॾोह कोन्हे, पर ख़राबी इहा आहे जो ॻाल्हियूं ॿाहिरि थियूं अचनि त पोइ उहे वधीक फुलारजनि थियूं, गन थियूं कनि। जी मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त आस्ते आस्ते असांखे इहा ॻाल्हि नज़र ईंदी त इस्तीफ़ाउनि वारो मामिलो शायदि पाण ई PDM जे उन तां हलियो वेंदो। बाक़ी PDM टुटंदी वग़ैरह कोन। ऐं ही तव्हां ख़ुदि हाणे तव्हां रुॻो इस्तीफ़ाउनि वारी ॻाल्हि कटे सोचींदव न त बि तव्हां ॾिसंदव त फ़ाइदो त मौलाना फज़ल रहमान खे आहे, फ़ाइदो त नवाज़ लीग खे आहे ऐं ख़ुदि फ़ाइदो पीपल्स पार्टी खे आहे। इन करे इस्तीफ़ाउनि खां सवाइ सभिनी खे जॾहिं फ़ाइदो आहे त को बि अहिड़े इताद खे ख़तमु करण जी कोशिशि न कनि। मुश्ताक मीरानी साहब, अव्हां जे इन बाबति कहिड़ो मौक़िफ़ आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त अञा पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो कोन कयो आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त 1 जनवरीअ ते PDM जो लाहौर में सरबराही इजलास थियणो आहे ऐं यकीननि जे करे पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो कयो आहे त असां इस्तीफ़ा न ॾींदासीं फॉर एग्ज़ाम्पल, त उहो PDM में ज़रूरु प्रेज़ेंट कंदा ऐं उते कलेक्टिवली PDM जेको फ़ैसिलो करे। मुंहिंजो पंहिंजो इहो ख़्यालु आहे त ही जेको 1 जनवरी ते इजलास थींदो PDM जो, हर पार्टियूं मुख़्तलिफ़ इहो प्रोपोज़िशन्स या प्रोपोज़ल खणी ईंदियूं ऐं अल्टीमेटली ॾिसणो इहो आहे त PDM फाइनल फ़ैसिलो छा थी करे। ऐं अञा बि हिन खां वधीक जेके रिस्क आहिनि, ख़तरा आहिनि, उहे आहिनि जॾहिं लॉन्ग मार्च शुरू थींदी इस्लामाबाद लाइ। तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको PDM पंहिंजो प्रोग्राम शुरू कयो आहे त भई फ्री फेयर इलेक्शन ऐं उन खां पोइ जेके अदारा आहिनि उहे इंटरफियर न कनि, इहो माना पाकिस्तानी पॉलिटिक्स में अर्थक्विक ईंदो। अर्थक्विक मां चवां थो, उन अर्थक्विक मां डेफिनेटली जेको अपोज़िशन जेके हुकूमत ऐं उन जा सिलेक्टर आहिनि उहे त चुप करे कोन वेहंदा। मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ साज़िशूं, मुख़्तलिफ़ तरीक़ा सभु कुझु कंदा त हिननि में ॾार विझूं ऐं पहिरियों ई माना हीउ जेको आहे लॉन्ग मार्च खां पहिरियों ई जेको आहे सो असां हिन शयुनि खे डिफ्यूज़ कयो। जी मूंखे यकीन आहे त हाणे जेको वॾो जेको आहे हिन वक़्तु हुकूमत खां वधीक जेको इख़्लाक़ी बार आहे जी उहो PDM ते आहे। इन जे जी। करे जो सॼे माण्हुनि जे पाकिस्तान जे चइनी सूबनि जूं जे माण्हुनि जूं उमीदूं वधाए छॾियूं थो त पोइ असां सभु कुझु जिदोजहद कंदासीं, सभु ॿेड़ा साड़ींदासीं, इस्तीफ़ाऊं ॾींदासीं, पीपल्स पार्टी वांगुरु असां हुकूमतूं ख़तमु कंदासीं, पर असां पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत वफ़ाक़ी जमहूरियत आणींदासीं। जी उन सिलसिले में मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त असांखे इंतज़ारु करणु घुरिजे। जी 1 जनवरीअ ते जेको PDM जा जेका फ़ैसिला थींदा फाइनल, उहे ई जेके आहिनि सो माइल स्टोन हूंदा। जी इज़हार साहब, पीपल्स पार्टी जूं मुमकिना इस्तीफ़ा ॾियण खां इनकार ऐं PDM जो मुस्तक़बिल, योर टर्न सर। PDM जो मुस्तक़बिल अञा अॻिते हली तय थींदो ऐं पाण खे नतीजा हिकदमि न ॾियणु खपनि, जल्दबाज़ी जो मुज़ाहिरो न करणु खपे हिन हवाले सां।
ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी शुरू खां वठी हिन में इहा ॻाल्हि कंदी अचे पई त पार्टी जे इजलासनि में फ़ैसिला थींदा। अव्हांखे यादि हूंदो त इस्तीफ़ाउनि जी सभ खां वॾी ऐं पहिरीं मुखालफ़त पीपल्स पार्टी जे अंदरां चौधरी एतज़ाज़ अहसन कई हुई, जेको क़ानूनी माहिर बि आहे। ऐं पीपल्स पार्टी इहो बि सोचणो पवंदो त हिकिड़ी तजुर्बेकार सियासी पार्टी आहे, त पोइ इहो कहिड़ो सबबु हो जो PDM जे इजलासनि में जॾहिं इस्तीफ़ाउनि जी ॻाल्हि पई थी त उन वक़्तु बिलावल साहब बि पब्लिकली बि चयो, इजलासनि में बि चयो त हा इस्तीफ़ाऊं ॾींदासीं। त जेकॾहिं उन्हनि खे लॻो पिए त इस्तीफ़ाऊं ॾियण में को घणो एॾो नुक़सानु आहे उन्हनि खे, त पोइ उन वक़्तु बि उनजी मुखालफ़त कंदा। ऐं जे मुखालफ़त न कयूं ऐं हाणे मुखालफ़त कनि था त किथे इहा हिननि जी पाण में का हिकमत अमली त न आहे। छाकाणि त ॿिए तरफ़ ॾांहुं हुकूमत वॾी ताक़त वॾी स्ट्रेटजी सां अचे पई। अॼु अमली तौर ते मौलाना फज़ल रहमान जी पार्टी खे उन्हनि टोड़े छॾियो आहे, ऐं न रुगो टोड़ियो आहे पर अव्हां ॾिसंदव त हाणे इलेक्शन कमीशन ॾांहुं वेंदा त असल में इहे जेके बि मेंबर आहिनि असेंबलियुनि जा, इहे असांजा मेंबर आहिनि, मौलाना फज़ल रहमान जा न आहिनि। ऐं इन तरीक़े सां हू अञा उन जे पार्टीअ खे वधीक नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा। ऐं पीपल्स पार्टी खे आउं सम्झां थो त ॿ फैक्टर आहिनि जंहिंजे करे ही इस्तीफ़ाउनि वारे मामले ते आख़िर ताईं खुलियल नमूने न ईंदा। उनमें हिकिड़ो त इहो आहे त हुननि जो बिल्कुलु पॉलिटिकली उनखे लॻे थो त पावर कॉरिडोर मां उहे ॿाहिरि थी वेंदा, ऐं जॾहिं माण्हू पावर कॉरिडोर मां ॿाहिरि थी वेंदो आहे, इक़्तिदार खां ॿाहिरि थी वेंदो आहे, त पोज़ीशन तब्दील थी वेंदी आहे। उहा पोज़ीशन वञी बीहंदी जेका नवाज़ लीग जी आहे। ऐं पीपल्स पार्टी कमज़ोर पिच ते आहे। अगरि जेकॾहिं नवाज़ लीग जो मुक़ाबिलो कजे, हू मुल्क जे वॾे सूबे जी पार्टी आहे ऐं हुनजी अददी अक्सरियत बि उन हिसाब सां आहे। पीपल्स पार्टी कंपेरेटिवली नंढे सूबे सां आहे ऐं ऑलरेडी सिंध ते उन्हनि जो जेको फोकस आहे, अहिड़ी सूरत हाल में को एॾो वॾो रिस्क न खणंदी। हाणे अचूं त जेकॾहिं इहो फ़ैसिलो नथी करे पीपल्स पार्टी, त पोइ तहरीक जो इम्पैक्ट छा रहंदो, जेको बुनियादी सुवाल आहे। छो त लॉन्ग मार्च में हिननि पैकेजिंग कई त लॉन्ग मार्च ऐं इस्तीफ़ा, पोइ पहिरीं इस्तीफ़ाऊं अचनि या पहिरीं लॉन्ग मार्च थिए, पर हिननि हिकिड़ो पैकेज ठाहियो ऐं इहो को हुननि पाण ठाहियो आहे। मां उन्हनि बि चयो हो, तव्हांखे यादि हूंदो ॿ टे ॾींहं अॻु में, त असां कोन चयो हिननि खे त इस्तीफ़ाउनि जा ऐलान करियो, लॉन्ग मार्च जा ऐलान कयो, हिननि इहे पाण कया आहिनि। ऐं हाणे जेके पाण कया आहिनि त पोइ हाणे उन्हनि ते उन्हनि खे बीहणु खपे उसूली तौर ते। ॻाल्हि इहा आहे। ऐं उन में जेके अॼु पार्टी जे इजलास में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, उहे बि थोरियूं अजीब ग़रीब आहिनि ऐं हितां ई ॻाल्हि शुरू थींदी आहे। मूंखे थोरो सिनेरियो कुझु ॾींहंनि खां लॻो पिए ऐं अॼु जी मीटिंग मां बि कुझु इहो महसूसु थिए पियो, उहो इहो आहे त हीउ जेको हिन जो भूरबन अकार्ड थियो 2008 में, अव्हांखे यादि हूंदो, वॾा भाकुर बि हिननि पाता। उन खां पोइ नवाज़ लीग फेडरल कैबिनेट में हिननि सां गॾु बीठी, परवेज़ मुशर्रफ खे जॾहिं हिननि हटायो। ऐं नवाज़ लीग जो बुनियादी अल्टीमेट जो पर्पज़ हो पीपल्स पार्टी सां गॾु बीहण जो, उहो इहो हो त मुशर्रफ पावर मां ॿाहिरि थिए, ऐं पीपल्स पार्टी जो इहो हो त उनखे को फ़िलहालु फौरी ख़तरो न हुजे ऐं उहो हुकूमत ठाहे वञनि। ऐं ईअं ई थियो। पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म थियो, हिननि सपोर्ट कयो। पीपल्स पार्टी जो सदर थियो, हिननि सपोर्ट कयो। आसिफ़ ज़रदारी खां इन खां जॾहिं हलफ़ बरदारी थी, हुन में उकारियूं पटियूं ॿधे आया, पर नवाज़ लीग जा माण्हू हलफ़ खणी विया कैबिनेट में। पर अॻिते छा थियो? अॻिते जेको आसिफ़ ज़रदारी जो हिकिड़ो मशहूरु बयानु आहे नवाज़ लीग जे हिन अकार्ड सां, जेको हुन ठाह कयो भूरबन अकार्ड, यानी मरी वारो हिकिड़ो इलाइक़ो आहे भूरबन, जिते हिननि पाण में सहियूं कयूं हुन ठाह ते। त आसिफ़ ज़रदारी चयो त इहो को सहीफ़ो थोरी हो जो असीं हिन ते कारबंद रहूं मुस्तक़िल। त हिननि खे इहे एक्सपीरियंसिस आहिनि। नवाज़ लीग जे अंदरि बि इहा ॻाल्हि आहे त ॿिन्ही पासे पार्टियुनि में हिकिड़ियूं रिज़र्वेशन आहिनि। ऐं साॻी तरह पीपल्स पार्टी खे बि नवाज़ लीग खां हिकिड़ी शिकायत आहे, उहा तमामु सीरियस न हुई थी। जीअं अव्हांखे यादि हूंदो त जॾहिं आसिफ़ ज़रदारी हिकिड़ी तक़रीर कई हुई इस्लामाबाद में, ईंट से ईंट बजा दूंगा, उन खां पोइ आसिफ़ ज़रदारी उन जी पार्टीअ खे जेके मसइला थिया, उन में नवाज़ लीग उन शाम ते उन राति जेका आसिफ़ ज़रदारी सां रिथियल मुलाक़ात हुई, उन वक़्तु नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो, आसिफ़ ज़रदारी ऐं उनजी पार्टी अपोज़िशन में हुई, त मुलाक़ात खां इनकार करे छॾियो नवाज़ शरीफ़। हाणे इहे ॻाल्हियूं हिननि जे लाशऊर में वेठियूं आहिनि ॿिन्ही पार्टियुनि जे। ॿिन्ही खे हिन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे। ऑप्टिक्स हिननि इहा ॾिना, उहे हुया बिलावल ऐं मरियम जी जेकी हिकिड़ी, हुन चयो पियो मुंहिंजो नंढो भाउ आहे, हुन चयो मुंहिंजी वॾी भेण आहे। इहो सिलसिलो हिकिड़ो इम्प्रेशन बिल्ड कयो वियो, हिकिड़ी अंडरस्टैंडिंग ॾेखारी वई त भई हिन जी नई जनरेशन में कंपेरेटिवली थोरो हिक ॿिए खे स्पेस ॾियण जी ॻाल्हि आहे। त इहा जेका शइ आहे, इहो जेको नुक़्तो आहे, इहो माज़ी जो जेको हिननि जो पाण में तल्ख़ तजुर्बो आहे, उनजे करे इफ़ेक्ट थींदो। मीरानी साहब ॾाढा ऑप्टिमिस्टिक आहिनि ऐं हुजण बि खपे, पर आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त ही
हींअर बि इख़्तिलाफ़नि में आहिनि, अॻिते बि इख़्तिलाफ़नि में रहंदा, पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे जेका मीराणी साहिब वारी सोच आहे त इनखे फ़िलहालु पाण इन ते बीहूं था ऐं इन ते एतबार करियूं था त हा ही समूरनि इख़्तिलाफ़नि जे बावजूदि थी सघे थो त हिक ॿिए सां गॾु हलंदा रहनि, जी ज़ार जेकॾहिं साहब, इस्तीफ़ाऊं नथा ॾियनि त बि लॉन्ग मार्च में गॾु हुजनि। मिसाल जी ज़ार साहब, त विदिन जेके अलाइंस हिन में डिफरेंसिस हुजनि स्ट्रेटजीज़ ते, पर कुझु ॻाल्हियुनि ते इहे मुतफ़िक़ थियनि, पर हाणे इन जे नतीजे में अल्टीमेटली छा थींदो, मुंहिंजे ख़्याल में इन ते मीराणी साहिब खां बि इहा ॻाल्हि डिस्कस कजे त जेकॾहिं ही चवंदा त हा इख़्तिलाफ़ बि आहिनि पोइ बि गॾु आहियूं, जी त पोइ इम्पैक्ट कहिड़ो बीहंदो, हुकूमत लाइ ख़तरा कहिड़ा पैदा थींदा, के बि एग्जैक्टली सर, ख़तरा न दिस इज पैदा द थींदा। क्वेश्चन सर, दिस इज द क्वेश्चन, इम्पैक्ट कहिड़ो हा, बीहंदो। ख़तरा कहिड़ा पैदा थींदा हुकूमत लाइ, एग्जैक्टली के बि इनाम ख़तरा साहब, न पैदा थींदा त पोइ ही सॼी एक्सरसाइज करण जो मक़सदु छा आहे, जी त जी पोइ जी, असां ईअं सम्झूं त ही पोएं साल वारे मौलाना फज़ल रहमान जे धरणे जो पार्ट 2 आहे, जेको थींदो गुज़री वेंदो, वरी पार्ट 3 थींदो ऐं अल्टीमेटली इमरान ख़ान पंहिंजो मुद्दो पूरो कंदो, ईअं सम्झिजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टी, हाणे अचूं था पीपुल्स पार्टी ते, जेकॾहिं त हुननि चयो आहे, छाकाणि त उहा अणतस्दीक थियल ॻाल्हियूं आहिनि, ज़रियनि वटि आहिनि, पर जेकॾहिं पीपुल्स पार्टी इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त असांखे नुक़सान ई नुक़सान आहे, हीअ बि छॾींदासीं हू बि छॾींदासीं, फ़ाइदो कहिड़ो आहे, त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हिन मुल्क में हिन वक़्तु बहस ई ॿ आहिनि, हिकिड़ो बहस आहे इक़्तिदारी सियासत जो, हिकिड़ो बहस आहे हक़ीक़ी जमहूरियत जे बहालीअ लाइ उसूलनि वारी सियासत जो। पीपुल्स पार्टी खे तोड़े नवाज़ लीग खे, तोड़े मौलाना फज़ल रहमान खे तय करणो पवंदो त हुननि खे पावर पॉलिटिक्स करणी आहे या प्रिंसिपल पॉलिटिक्स करणी आहे, हिकिड़ो त बुनियादी नुक़्तो इहो आहे। लॻे ईअं थो त पीपुल्स पार्टी खे वाज़े जी तौर ज़ार ते हिन साहब, पासे क्लियर आहे त पावर पॉलिटिक्स करणी आहे जी उन्हनि ज़ार साहब, इनाम साहब अवां जो टर्न आहे, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे हिन सॼे मामले ते? मूंखे त आउं पहिरें ॾींहं खां वठी इहो चवंदो रहंदो आहियां त पहिरीं रुॻो इहो तयन करणु खपे त ही जमायतूं PDM जे प्लेटफॉर्म तां जेका जिदोजहद करे रहियूं आहिनि उहा हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली जी जदोजहद आहे या संदन खे इक़्तिदार जे मिलण या इक़्तिदार जे ईंदड़ मुस्तक़बिल में का कमिटमेंट वठण जे लाइ जदोजहद आहे। त हाणे त इहो सिधो सो साबित थिए पियो त हीअ जदोजहद का बि हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली जी जदोजहद कोन्हे। हिन PDM जे भले उन्हनि 23-26 नुक़्तनि में इहे सभु शयूं हुजनि त शफ़ाफ़ इलेक्शनूं ऐं उन्हनि इदारनि जी मुदाख़लत न हुजे, हीउ हुजे हू हुजे, पर नज़र इहो पियो अचे त हुननि जा जेके डायलॉग, उन्हनि जो जेको तरीक़ेकार, उन्हनि जी जेका स्पीचिस में माण्हुनि खे जेको हिकिड़ो लॉलीपॉप ॾेखारनि था, उनखां पोइ जेका अंदरि शइ वञी करे कनि था उहा ॿी आहे। त हिननि जेके सभु इहे शयूं चयूं त इस्तीफ़ाऊं ॾींदासीं, लॉन्ग मार्च कंदासीं, इहे सभु जा सभु उहे प्रेशर टैक्टिक्स आहिनि जेके हू कंहिं उन धुर ते इस्तेमालु करणु चाहिनि था त जेकॾहिं असांखे स्पेस न ॾींदो, असांखे रिआयतूं न ॾींदो, असीं तव्हांजे लाइ मसइला पैदा करे सघूं था ऐं मौजूदा वक़्त में उन्हनि जे मसइलनि सां जेकॾहिं हू रोडनि रस्तनि ते अचनि था त मुल्की जेका मईशत आहे उनखे जेके ख़तरात लाहक थियनि था, उनजे करे उन्हनि खे मजबूरन हिननि सां का न का डायलॉग करणो पवंदो ऐं उनजे करे का उहे स्पेस पैदा कनि। हक़ीक़त इहा आहे पीपुल्स पार्टी, मूंखे ईअं थो लॻे त पहिरें ॾींहं खां वठी करे उन्हनि जो इहो तय हुयो त न ई इस्तीफ़ाऊं ॾियणियूं, न का अहिड़ी ॻाल्हि कबी, सिर्फ़ु इहा शइ हुननि सां गॾिजी करे ॻाल्हियुनि रखण जी हद ताईं आहे, छाकाणि त साॻिए वक़्त ते हिकिड़े हंधि ॻाल्हि थींदी त इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वेंदियूं त वरी ॿिए हंधां ॻाल्हि ईंदी त न इस्तीफ़ाऊं वक़्त खां अॻे न ॾींदासीं। कॾहिं हुनजो ऐलान थींदो त हाणे बसि तारीख़ूं अची वञनि। तव्हांखे यादि हूंदो ख़ुदि बिलावल भुट्टे पाण पंहिंजे जेको आहे हिकिड़े हुन प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त असांखे इस्तीफ़ाऊं असांजे मेंबरनि जिन खे बि असां चयूं हुननि ॾेई बि छॾियूं, उहे वसूल थी वियूं ऐं हाणे ख़ुदि वरी जेका असां चवनि था त न इस्तीफ़ाऊं न ॾींदासीं। इहा साॻी ॻाल्हि नवाज़ लीग बि कई त उन्हनि जूं इस्तीफ़ाऊं 90% खां मथे हुननि जे मेंबर्स हुननि जे हवाले करे छॾियूं आहिनि। त इहा शइ ज़हन में रखणु खपे त पब्लिक जे लाइ ऐं हाणे अवाम सां उन्हनि खे जेको आहे ॿुधाइणु पियो चाहियां त हीअ जेके जमायतूं आहिनि इहे इक़्तिदार जे हासिल करण जे लाइ सभु जेके टैक्टिक्स इस्तेमालु कनि थियूं उन जे लाइ कनि थियूं। जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते वाक़ई जंहिंजी शइ इहा ॻाल्हि कनि था त पाकिस्तान जे अंदरि सही साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन्स नथियूं थियनि, जंहिंजे करे सिलेक्टेड जेको आहे पंहिंजी पसंदि जा माण्हू आणनि जी था, उन ख़तमु करिणो आहे, त पोइ उनजो तरीक़ेकार जी इहो ई आहे त तव्हां उन्हनि इदारनि ते कीअं प्रेशर डेवलप करे सघो था। छाकाणि त अवाम खे, मूं अॻे भेरे बि चयो त MRD वारे दौर में अवाम कुर्बानी ॾिनी, उनजे नतीजे में तव्हां इक़्तिदार में आयो। हाणे जेका तव्हां शइ चाहियो था उन जे लाइ तव्हांखे कुर्बानी ॾियणी पवंदी, यानी जेके ऐवाननि जे अंदरि वेठल आहिनि उन्हनि खे कुर्बानी ॾियणी पवंदी, तॾहिं माण्हू उन्हनि ते एतबार करे उन्हनि जे कढ लॻंदा ऐं पोइ भले तव्हां उन्हनि खे जेकॾहिं चओ त असां मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली लाइ को रस्तो पैदा कंदासीं जंहिंमें कंहिंजो बि को सिलेक्टर्स जो को रोल न हुजे, का बि जमहूरियत ते
राताओ न लॻे, कंहिंजो बि वोट चोरी न थिए, त उहो माण्हू तॾहिं यकीन कंदा। पर हाणे जी तव्हां ॾिठो इनाम हूंदो साहब। जॾहिं अंदरि मीटिंग थिए थी त मीटिंग जे अंदरि उहे ई मेंबर उन्हनि खे इहो चवनि था त असीं इस्तीफ़ाऊं छो ॾियूं ऐं ऐवान ख़ाली कंदासूं, पोइ उन्हनि खे इहो नज़र थो अचे त हीउ बि थी वेंदो, हू बि थी वेंदो। पर मूंखे जेको नज़र थो अचे उहो इहो आहे त जॾहिं तव्हां सभिनी उन्हनि मेंबर्स खे पंहिंजे पार्टी जो हिसो बणाए वेहंदा आहियो जेके हमेशह इक़्तदार में रहणु पसंदि कंदा आहिनि, त पोइ जॾहिं बि तव्हां अहिड़े क़िस्म जी जॾहिं जदोजहद जी ॻाल्हि कंदव त उहे माण्हू तव्हां सां गॾु न बीहंदा। ऐं हींअर जेको नज़र अचे पियो त जेकॾहिं पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कंदी त मुमकिन आहे हुनजे पार्टी जे अंदरि बि का रिफ्ट पैदा थिए ऐं उहे माण्हू जेके इक़्तदार जे ऐवाननि मां ॿाहिरि नथा निकिरणु चाहिनि, उहे उते ईअं ई वेही रहनि जीअं शेरानी जे ग्रुप सां जेको आहे सो JUI सां उहो थिए पियो। त मूंखे जी ईअं थो इनाम लॻे साहब। थी सघे थो त इहा तोड़ फोड़ जी स्ट्रेटजी सभिनी जमायतुनि जे अंदरि हुननि तयारु कई हुजे ऐं उनखे ई नज़र में रखंदे हींअर उन्हनि खे इहो महसूसु थियो आहे त असीं जेकॾहिं हिन एक्सट्रीम अमल ते वेंदासूं त असांजा उहे नुमाइंदा, असांजा उहे मेंबर पार्लियामेंट मां ॿाहिरि न निकिरनि। जी शबीर शेर साहब, अवां जो छा ख़्यालु आहे, पीपल्स पार्टी जेकॾहिं इस्तीफ़ाउनि लाइ वञे थी त उनजो PDM जी तहरीक ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो? हेलो शबीर शेर साहब। शबीर शेर साहब, अवां मूंखे ॿुधी रहिया आहियो? नसीर साहब, अवां ॾे पिया अचूं। ही सभिनी पैनलिस्टनि जी मुख़्तलिफ़ राय हुई, पर उन में हिकिड़ी शइ वाज़े साम्हूं आई त जेकॾहिं PDM जे प्लेटफॉर्म तां वेही पीपल्स पार्टी इस्तीफ़ा न ॾियण जो फ़ैसिलो थी करे त उनजो तहरीक ते त इम्पैक्ट पवंदो ई पवंदो, पर उन में हिकिड़ी शइ आहे त चॉइसिस डिफरेंट आहिनि। पीपल्स पार्टी वटि जेको अरिड़हीं तरमीम आहे जंहिंजो अॼु बि डिस्कशन थी आहे, त जेकॾहिं पीपल्स पार्टी ग्राउंड मां ॿाहिरि निकिरे थी त मे बी अरिड़हीं तरमीम ते इम्पैक्ट पए, ऐं अरिड़हीं तरमीम जो इम्पैक्ट डायरेक्टली सिंध ते पवे थो। तव्हां इन सिनेरियो में PDM जी तहरीक ऐं अरिड़हीं तरमीम जे सिंध ते पवंदड़ इम्पैक्ट खे पिया ॾिसो। टाइम बिल्कुलु घटि आहे, सभिनी पैनलिस्टनि खे गुज़ारिश आहे त उहे घटि खां घटि टाइम में पंहिंजो मौक़िफ़ ॾेई सघनि। इनाम साहब, तव्हां इहो सवाल मां अव्हां खां ई पुछणु चाहींदुसि। ॾिसो, अरिड़हीं तरमीम जे लाइ इहा त शइ ज़ाहिर आहे त थी सघे थो त जेकॾहिं असेंबलियूं न हुजनि, ऐवान न हुजनि ऐं उन खां पोइ उन में तब्दीली कीअं थी सघे, पर आउं नथो सम्झां त जेकॾहिं इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ हाउसिस जॾहिं डिस्टर्ब हुजनि त रुॻो इन जो मक़सदु इहो कोन्हे त जेको इस्तीफ़ाऊं ॾेई ॿाहिरि अची वेंदा। पॉलिटिकल स्ट्रेटजी जेका हूंदी आहे उहा इहा आहे त जॾहिं तव्हां इस्तीफ़ाऊं ॾेई जिदोजहद जी ॻाल्हि कंदो त मुल्क सॼो हिकिड़े ॿिए सिनारे में हूंदो। जॾहिं ऑलरेडी हिकिड़ो इहो प्रेशर डेवलप थींदो त मुल्क जे अंदरि जमहूरियत ते राताहे लॻण ख़िलाफ़ हिकिड़ी जदोजहद हले पई। मथां वरी जेकॾहिं तव्हां अरिड़हीं तरमीम खे बि जेको आहे सो रद्द करण जे लाइ का एफर्ट्स वठंदव त पोइ छा था सम्झो त सिंध, बलोचिस्तान ऐं KPK उते जूं नेशनलिस्ट जमायतूं ऐं उते जो पब्लिक ऐं ॿिया जेके बि जमायतूं आहिनि उहे ख़ामोश थी वेही रहंदियूं। हीअ त अञा वधीक हिकिड़ो ममण मची वेंदो ऐं इहा वधीक उनखे हथी मिली वेंदी। उहे कुवतूं जेके अॼु PDM में वेठियूं आहिनि, कल्ह बि तव्हां ॾिठो हूंदो ॿेटनि वारे जॾहिं इशू ते कल्ह जेको कॉन्फ्रेंस थी कराची में, त उते महमूद खान अचकज़ई खां वठी जेके बि ॿिया उते मौजूदु जेके PDM जा शुरका मेंबर हुया, उन्हनि इहो ई चयो पए त असां कोशिशि कयूं था त ॿियूं जमायतूं जेके उन्हनि खे बि उन में हिसेदारी थिए ऐं उन्हनि जो इहो ई हो त इन्हनि शयुनि ते असांखे गॾिजी करे जदोजहद करणु खपे। त हाणे सम्झो जेकॾहिं सुभाणे अरिड़हीं तरमीम जे ख़िलाफ़ जेकॾहिं का वाज़े तौर ते हुकूमत जी स्ट्रेटजी अची थी वञे त पोइ सॼे पाकिस्तान में इन्हनि ॿियनि जमायतुनि जो रद्द अमल छा हूंदो ऐं पाकिस्तान इन शइ खे बर्दाश्त करण जी सघ रखे थो त मौजूदा हालत में जेकॾहिं सिंधी, बलोच ऐं पश्तून सिर्फ़ु इन इशू जे करे वफ़ाक़ जे ख़िलाफ़ थी करे जदोजहद में अची वञनि, रस्ते ते मैदाननि ते अची वञनि ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जी इहा बि डिमांड हुजे त पाकिस्तान जे अंदरि हक़ीक़ी जमहूरियत बहाल थिए, हीअ त अञा उन लाइ पोइ बहितर रस्तो थी वेंदो। आउं त सम्झां थो जेकॾहिं इन स्ट्रेटजी सां पीपल्स पार्टी जेकॾहिं इहो थी चए त असांजे निकिरण सां अरिड़हीं तरमीम खे ख़तरो आहे, त आउं सम्झां थो इन सां अञा वधीक हुननि खे मुल्क जे अंदरि बहितर बुनियाद फ़राहम करण जे लाइ रस्तो फ़राहम थींदो, यानी बहितर बुनियाद रखण जे लाइ हिकिड़ो वधीक ऑप्शन मिले। ऐं आउं नथो सम्झां इहो हिकिड़ो बहानो आहे, अरिड़हीं तरमीम खे हिन सां को बि ख़तरो कोन्हे। ही पंहिंजे उन्हनि छा चइबो आहे जेको हुननि जी पंहिंजी नियत आहे इक़्तदार खां ॿाहिरि न निकिरण जी, उन लाइ इहो उज़ुर इहो पेश कंदा त अरिड़हीं तरमीम हली वेंदी या ॿियो कुझु थींदो। जी इनाम साहब। इज़हार साहब, अव्हां जो छा ख़्यालु आहे? मां इनाम साहब सां एग्री आहियां काफ़ी हद ताईं त अरिड़हीं तरमीम जो एक्सक्यूज़ आहे, बुनियादी तौर ते इस्तीफ़ाऊं ॾियणु नथा चाहिनि ऐं पीपल्स पार्टी
कंहिं न कंहिं शक्ल में इक़्तिदार में बि रहणु चाहे थी, एटलीस्ट सिंध में त रहणु चाहे थी, ऐं इहो बि सम्झे थी त जेकॾहिं हुननि साम्हूं वारी धुर जी ॻाल्हि न मञी सफ़ा ऐं रद्देमल ॾिनो तमामु घणो, यानी कि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं या सिंध असेंबली खे टोड़ियो, त उन जा कॉन्सिक्वेंसिस बिल्कुलु ओड़ा ई हूंदा जेके JUIF सां अॼुकल्ह थियनि पिया। जेको मौलाना शिरानी वारो चैप्टर आहे उहो बिल्कुलु पीपुल्स पार्टीअ जे अंदरि रिपीट कयो वेंदो। पीपुल्स पार्टी जे अंदरि हिकु भेरो थियो आहे, ऐं जेकॾहिं को चए थो त हुन सां को वॾो नुक़सानु न थियो पार्टी में, त उन जी ॻाल्हि खे पाण कीअं मञूं? छो त पीपुल्स पार्टीअ मां थोरो अगरि माज़ी में वञो त हीउ जेको पैट्रियाट ग्रुप हो, उनजो हिकिड़ो त पार्टी खे इहो नुक़सानु थियो त उनजे अंदरां हिकिड़ा चूंडियल मेंबर हलिया विया, पर उनखां वॾो कहिड़ो नुक़सानु थियो त उन पैट्रियाट खां पोइ पीपुल्स पार्टी वरी पंजाब में सह न थी सघी, वरी पोज़ीशन में न अची सघी। हिकिड़ी रियलिटी अथव, इहो आख़िरी टाइम हो जो पीपुल्स पार्टी जा को 20-30 माण्हू पंजाब मां सुठे तादाद में क़ौमी असेंबली में चूंडिजी आया। उन खां पोइ पीपुल्स पार्टी वरी पंजाब में पंहिंजी पोज़ीशन बहाल न करे सघी। इन ॻाल्हि खे हिननि जा पंहिंजा तजुर्बा आहिनि, हर पार्टी जी पंहिंजूं मर्ज़ी बि आहे, उनजो अख़्तियार बि आहे, त उहो जॾहिं फ़ैसिला करे त पीपुल्स पार्टी इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झे थी, ऐं इन करे ई हू कहिड़े एक्सट्रीम डिसीशन ते वञण खां अवॉइड कनि था। ऐं ॿियो इहो त हिक ॿिए ॾे शक अथनि हुननि जा। बुनियादी ॻाल्हि इहा आहे, हू चवनि था नवाज़ लीग पंहिंजे फ़ाइदे लाइ, नवाज़ शरीफ़ पंहिंजे फ़ाइदे लाइ शयूं करणु थो चाहे। अच्छा, ॿियो हिकिड़ो नंढिड़ो आउं अर्ज़ु कंदो हलां त पीपुल्स पार्टी इन करे बि एतिरो एक्सट्रीम में नथी वञे जो हिकिड़ी ॿी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान में हिन वक़्तु जेको पावर कॉरिडोर जो सेटअप आहे, उन में आउं त तव्हां खां सवाल पुछां त बेनिफिशियरी 1 केरु आहे? तहरीक इंसाफ़। बेनिफिशियरी 2 केरु आहे? पाकिस्तान पीपुल्स पार्टी। ऐं जेकॾहिं सेनेट जूं इलेक्शनूं थियनि थियूं त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ नंबर 1 पार्टी थींदी त नंबर 2 कहिड़ी थींदी? पीपुल्स पार्टी थी सके थी अददन में। जी जी इज़हार साहब, माफ़ कयो, टाइम ही काफ़ी कमी आहे, पैनल्स ॿियनि वञिणो आहे, तव्हांजी पॉइंट अची वई आहे। हलूं था नसीर साहब ॾे। नसीर साहब, पीपुल्स पार्टी वटि इहा पीपुल्स पार्टी वारनि जी इहा राय आहे, जेकॾहिं असां सेनेट इलेक्शन में हिसो नथा वठूं या इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन चूज़ कयूं था त 18 तरमीम ते वार थी सघे थो, ऐं जंहिंजो अल्टीमेटली उनमें सूबे में ख़ासि तौर ते सिंध जा कंसर्न्स आहिनि, उन में वॾो सिंध नुक़सानु भोॻे सघे थी। तव्हांजो राय इन मामले ते छा आहे? ॾिसो, इहो रिस्क मौजूदु आहे। मूं तॾहिं गुज़ारिश कई न त रिज़ाइन वारे इशू ते पॉलिटिकल स्टेटमेंट त अची वई, लीगल ऐं कॉन्स्टिट्यूशनल होमवर्क न थियो। इन जा ॿिया बि कई पासा निकिरी सघनि था। हींअर लीगल एक्सपर्ट्स चवनि था त जेकर इन सिचुएशन में मुखालिफ़ धुर आहे ई कोन त उन जे बावजूदि सेनेट जी इलेक्शन में का बि आइनी रुकावट कान्हे। ऐं पोइ छा थींदो, पोइ 100% माण्हू PTI जा अची वेंदा। हींअर त अञा बि पीपुल्स पार्टी वटि हिकिड़ो कुझु न कुझु प्रेजेंस आहे, या अॻियां कुझु माण्हू हिननि जा वरी बि अची वेंदा, पर जे वाकोवर था जनता खे यादि हूंदो BB इन शइ जे सख़्तु ख़िलाफ़ हूंदी रिज़ाइन्स करण जे। सो इहा इन जो हिकिड़ो एनालिसिस, इंफॉर्म्ड एनालिसिस थियणु घुरिजे। PDM में बि उन ते डिस्कस थियणु घुरिजे। का ऐलान थियो त हिकमत अमलियूं बदिलजंदियूं न, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? इतादनि जे अंदरि ॻाल्हियूं थींदियूं, हिकमत अमलियूं बदिलजंदियूं, इन में का शाइनिस जी ॻाल्हि कान्हे, हिकिड़ी नई पोज़ीशन वठी सघनि था। पर मुंहिंजो ख़्यालु आहे हिनखे क्रिटिकली रिव्यू करण जी ज़रूरत आहे PDM खे एज़ अ होल। जी जी, डॉक्टर अयूब शेख साहब, योर टर्न सर। मूंखे नसीर मेमन साहब जी ॻाल्हि खां सवाइ ॿी का ॻाल्हि कान्हे वधीक नई। तव्हां नसीर साहब जी ॻाल्हि सां एग्रीड आहियो? हा। मुश्ताक मीरानी साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे? ही जेका PDA में तहरीक शुरू थी उहा इहा ई त नाउ आर नेवर, ही सिर्फ़ इमरान ख़ान जी हुकूमत ख़तमु करण ताईं महदूद न आहे। PDM आहे त कंप्लीटली पाकिस्तान जो पॉलिटिकल प्रोसेस खे चेंज करणो आहे, आइन खे बहितर करणो आहे, अरड़ी तरीब खे मज़बूत करणो आहे, ऐं वफ़ाक़ी जमहूरियत खे मज़बूत करणो आहे। उन सिलसिले में ईअं न आहे त हाफ वे में अॼु हीअं कंदासीं पोइ सुभाणे ही त अनाउंस कयो, उन्हनि जा वर्ड्स आहिनि त अनाउंस कयो आहे त असां ही हुकूमत बि ख़तमु कंदासीं, सिलेक्टर जी जेका इंटरफियर उहा बि ख़तमु कंदासीं, ऐं असां जीनियनली ऐं रियल जेका वफ़ाक़ी डेमोक्रेसी आणींदासीं। तंहिंजे करे मुंहिंजो ऑप्टिमिस्टिक व्यू इहो आहे त 1 जनवरी खां पोइ ऐं जेका 31 जो आहे, इहो सॼो प्रोसेस में तजवीज़ूं ईंदियूं, के डरंदियूं, को नयूं ईंदियूं, पर इहे माइल स्टोन उहा सॼी ख़बर पवंदी। बाक़ी मां इहो थो ॿुधायां
त पीपल्स पार्टी त चवंदी न सभु फ़ाइदा मूंखे आहिनि, ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत वञे थी त रुगो इरिगेशन डिपार्टमेंट या लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट या रोड्स डिपार्टमेंट इन्हनि जा जेकॾहिं खाता खोलींदा त पीपल्स पार्टी ते एॾा गुनाह ईंदा जो तव्हां तसवर बि नथा करे सघो। जी मुश्ताक साहब, तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू अची वियो। शबीर साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे? पहिरियों सुवाल ऐं ॿियो सुवाल गॾाए अव्हांखे ॿीहर पुछां पियो त पीपल्स पार्टी इस्तीफ़ाऊं न ॾियण जो इशारो ॾिनो आहे, ॻाल्हि कई आहे अंदरि CEC इजलास में, उनजो PDM जी तहरीक ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो? उनखां पोइ पीपल्स पार्टी जो चवणु आहे त जेकॾहिं असां मैदान ख़ाली छॾींदासीं, उन कानूनी माहिरनि जी ॻाल्हि आहे इहा त 18वीं तरमीम ते वार थी सघे थो। मसइलो इहा त पोइ अहिड़ा फ़ैसिला छो थी करे? इहा क़यादत जेका पीपल्स पार्टी जी आहे इहा मौक़े परस्ती जो शिकार आहे। जेकॾहिं हुननि खे इहो ई करिणो हुयो त तजवीज़ त हिननि जी हुई न इस्तीफ़ाउनि जी, ॿिए कंहिं त तजवीज़ कान ॾिनी। पोइ अहिड़ियूं तजवीज़ूं छो था ॾियनि पिया? हिननि वटि फ़ैसिला करण जी खोट छो आहे? हिननि जो थिंक टैंक काथे आहे, कहिड़ी जॻह ते सुतल हूंदो आहे? हे मौक़े परस्ती जो शिकार आहिनि। जीअं जीअं हुननि जी बार्गेनिंग हलंदियूं आहिनि मथे एस्टेब्लिशमेंट सां, उन तरह सां उहो पंहिंजो जेके वक़्तार पंहिंजी सोच पंहिंजा फ़ैसिला तब्दील कंदा रहंदा आहिनि। हिन जी क़यादत जेका आहे उहा क़यादत कान्हे जेका अॻी मोहतरमा वारी। हीअ क़यादत बहरान जो शिकार आहे ऐं फ़ैसिलो करण जी कुवत ई कान थी रखे पई। उन करे ज़ाहिर आहे त इन मौक़े परस्ताना फ़ैसिलनि ऐं मौक़े परस्ताना रवैयनि जे करे इन इतिहाद जो मुस्तक़बिल जेको आहे उहो ई ख़तरे में आहे। जेसीं ताईं हिननि जो ठोस क़िस्म जो फ़ैसिलो नथा वठनि पिया, ज़ाहिर आहे त उन सां ख़ुदि उन्हनि ते बसि हाणे हिननि जेके अॼु ई शक शुबा पंहिंजे वेझाणे में जेके ज़ाहिर कया आहिनि त मौलाना फज़ल रहमान छो न जेका आहे सो मोहतरमा जे हिन में जलसे में आयो, हुन में जेको वर्सी जो जलसो हुयो, ठीकु आहे न, त इन तरह सां उहो शक शुबा पाण सां वेठा पैदा कनि, शयुनि खे हवाऊं पाण सां ॾियनि पिया। जी ऐं पोइ उनजे करे मां सम्झां थो पियो त हे जेके आहिनि से उहे न तहरीक सां इन जदोजहद सां सिंसियर कोन्हनि के। शबीर साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, सभिनी पैनलिस्टनि जी वॾी महिरबानी जेके प्रोग्राम में पंहिंजे व्यूज़ खां आगाह कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।